नाज़िर में पासे के अपडेट कंदालू नारो मां मक़तूल हुज़ूर बख्श भंबरो के कत्ल में मुलविस जवाबदार अदालत में पेश थियो है। गिरफ़्तार थियल ब जवाबदार 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कया विया आहिनि। के आगाह कंदालू ब्रेकिंग न्यूज़ है तो नारो में मक़तूल हुज़ूर बख्श भंबरो के कत्ल में मुलविस जवाबदार के अदालत में पेश कया वियो है। गिरफ़्तार थियल बिन जवाबदार 7 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कया विया आहिनि। इन हवाले से असां राब्तो कयो आहे नारो में पीराणो साहिल भंबरो सां। जी आगाह कजो। जी मां अव्हांखे ॿुधाईंदोमांव त 2 ॾींहं पहिरीं जेको साइटो में फुर धारे जे मज़ामत दौरान जेको ॻोठाणो हज़ूर बख्श भंबरो क़त्ल थी वियो हुयो, उन क़त्ल में 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया हुया, जिनखे सोरा पुलिस सिविल जज एंड मजिस्ट्रेट नाराजी अदालत में पेश कयो ऐं अदालत खे रिक्वेस्ट कई त जो जिस्मानी रिमांड ॾिनो वञे जीअं असां वधीक जांच करे सघूं, जंहिंते अदालत उहे उनखे 7 ॾींहनि लाइ जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। हिकिड़ो ॻाल्हि अव्हांखे अहम ॿुधाईंदो हलां, सोरा पुलिस सिपाही जवाबदार खे अदालत में खणी आया ऐं जवाबदार खे जेके हथकड़ियूं लॻल हुयूं उहे रुमाल सां ढकियल नज़र थी रहियूं। ऐं इहो बि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन जवाबदार खे खणी ईंदड़ हिकिड़ो सिपाही उनजे कुल्हे खे पकिड़े करे ज़ोरी वीडियो बयान रिकॉर्ड कराइण जी बि कोशिशि करे रहियो हुयो। जी जॾहिं त जेको मुख्य जवाबदार आहे पीराणो ख़ान मरी अञा गिरफ़्तार न थी सघियो आहे। जी